वो कोई आजे डीजे पासे तो कोई यार के पासे, कोई आजे डीजे पासे तो कोई यार के पासे। लगे इसके पासे, कोई आजे डीजे पासे तो कोई यार के पासे, कोई आजे डीजे पासे तो कोई यार के पासे। खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो। जीअं त असां वटि शादी मंगणी सालगिरह सुन्नत ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौके ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेरा लाॾा ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में। उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद मोबाइल नंबर 0335251785 8